हीअ आहे पूजा थदाणी। हिन साल 2017 में असांजे सिंधी इंटरनेशनल नर्सरी राइम कॉम्पिटिशन में पहिरियों नंबर इनाम खटियो हो। हिकिड़ी हुई वारी जाना गजी हुई नानी। वो सदाई सिंधी में ॻाल्हाईंदी रही है, घर में सभई सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। तंहिंजे करे अॼु 12 साल जी उमिरि में तव्हां हिन जो वीडियो ॾिसो। ॾाढो सुहिणो सुठो वीडियो ठाहियो अथई, साफ़ सिंधी थी ॻाल्हाए। जे तव्हांजा ॿार असांजी कंहिं बि चटाभेटीअ में इनाम खटी चुका आहिनि ऐं हिन रीति सुठी सिंधी ॻाल्हाइनि था, सुठो वीडियो ठाहीनि था, त पोइ यकदमि असां सां शेयर कयो, उन्हनि खे हिमथायो त घणे में घणा सुठा सुहिणा रील्स ठाहिनि, वीडियो ठाहिनि, त असीं उन्हनि जे वीडियोस खे पंहिंजे फेसबुक ते शेयर कंदासीं, सभई ॾिसंदा ऐं असां सभिनी खे थींदो फ़ख़ुरु सिंधी हुजण में। जय झूलेलाल। मुंहिंजो नालो पूजा राजेश थदानी आहे। मुंहिंजी साहेड़ियूं मूंखां पुछंदी आहे कि पूजा तोखे कहिड़े शइ जो घमंड आहे? मां चवां थी मूंखे सिंधी थियण जो घमंड आहे। घणे माण्हू असांखां घणे सवाल था पुछनि, जीअं कि तव्हां सिंधी आहियो केरु? तव्हां छा मुस्लमान आहियो या पाकिस्तानी? हिन जो जवाब तव्हां असांजे राष्ट्रीय गान में ही ॿुधी वठो। पंजाब सिंध गुजरात मराठा सिंध, ही वही सिंध आहे जो असांजो राष्ट्रीय गान त कोन भुलिजो, पर असांजे देश जा नागरिक असांखे पाखां अलॻि था सम्झनि। जीअं गुजरात में रहण वारा माण्हू गुजराती, महाराष्ट्र में रहण वारा माण्हू मराठी, उहे ई सिंध में रहण वारा माण्हू सिंधी। हू त घणे साल पहिरीं जी ॻाल्हि हुई जॾहिं असांजे देश जो बंटवारो पे थियो ऐं असांजो सिंध पाकिस्तान में रहिजी वियो ऐं असांखे सभु कुझु छॾी करे हिते अचो। असां सिंधियुनि जे लाइ कहिड़ो बि शइ असंभव कोन्हे। असां असंभव खे भी संभव करे छॾंदा आहियूं। असां सिंधियुनि खे घटना सम्झिजो। असां पैसनि वारनि में छठे नंबर में गिणजंदा आहियूं। असां हू NRI आहियूं जो ॿाहिरि जो पैसो पंहिंजे वतन वापसि खरींदा आहिनि। असां हू सिंधी आहियूं जो सिंध मां थल्ले हथ अची करे भी न को कंहिंजे साम्हूं झुकियासीं, न को कंहिंजे साम्हूं हथ फैलायासीं। सिंधी अबाणी बोली, मिठड़ी अबाणी बोली, सिंधी अबाणी